नाज़रीन, भारतीय फिल्म इंडस्ट्री की मशहूर अदाकारा शबाना काज़मी पंहिंजे मुड़ुस ऐं बॉलीवुड के मशहूर कहानीकार ऐं मौसीकार जावेद अख्तर के एक ॿिए के मारण के इरादे जो इंकशाफ किया है। शबाना काज़मी ताज़ो एक इंटरव्यू में बुधायो तो जावेद अख्तर ऐं मां एतिरो त विढ़ंदा हुआसीं जो एक ॿिए के क़त्ल करण जो इरादो कियो हो। हिन चयो त असां ॿिन्ही में केतिरा ई झेड़ा थिया, पर ॿिन्ही जी दोस्ती वाहिद सबब हुई जे कॾहिं भी शादी के रिश्ते के टुट न ॾिनो। हुन चयो त असां ॿई हिक ॿिए सां तमामु घणो मिलंदा जुलंदा रहियूं। ॿई कम्युनिज़म सां प्यार कंदड़ शारनि जी औलाद आहियूं जेके हिंदी फिल्म लाइ बि लिखंदा रहिया आहिनि ऐं हिक जुड़ाई जे करे ॿई हिक ॿिए खे चङी रीति सम्झूं था। हिन ॿुधायो त पंहिंजे वालिदीन जी शादी जी कामयाबी खे ॾिसंदे दोस्ती खे वधीक अहमियत ॾिए थी। हिन जो मञणु आहे त इज़त ऐं एहतराम खां सवाइ मोहबत जो को बि वजूद ई न आहे। वाज़े रहे त जावेद अख्तर ऐं शबाना आज़मी बॉलीवुड जा तमामु घणा इज़त रखंदड़ फनकार आहिनि ऐं हिन जोड़े 1984 में शादी कई हुई ऐं ॿई ख़ुशगवार शादीशुदा ज़िंदगी जे हवाले सां अक्सर ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि।